डियर स्टूडेंट, लर्निंग विथ जमील में तव्हां सभिनी खे भलीकार अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे SST जी तयारीअ खे अॻिते वधाईंदे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां वटि आया आहियूं ऐं अॼु असां हिकिड़ो साइंस जो टॉपिक खयों आहे जंहिंजो ताल्लुक़ु केमिस्ट्री सां आहे। असांजे जेको टॉपिक आहे उनजो नालो आहे हीट ट्रांसफ़र। तव्हांखे ख़बर आहे त हीट जेका आहे सो एनर्जीअ जो हिकिड़ो क़िस्म आहे। उहा ट्रांसफ़र थींदी आहे, उहा मुंतक़िल थींदी आहे, उहा फ़्लो थींदी आहे, उहा हिकिड़ी जाइ खां हिकिड़ी बॉडीअ खां ॿी बॉडीअ जे अंदरि वेंदी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त असांखे सियारे में सीउ छो लॻंदो आहे, या तव्हांखे इहा ख़बर आहे त असांखे ऊन्हारे में गर्मी छो लॻंदी आहे? इहो जेको सियारे में सीउ थो लॻे या जेका ऊन्हारे में गर्मी थी लॻे, इहो हिकिड़ो नंढड़ो या आम मिसाल आहे हीट जे ट्रांसफ़र थियण जो। सो अॼु असां पंहिंजे टॉपिक खे अॻिते वधाईंदे डिस्कस तव्हां सां इहे शयूं, मां जीअं टॉपिक ख़तमु थींदो तव्हां सां डिस्कस कंदुसि, तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हांखे क्लियर कंदुसि त असांखे सियारे में सीउ छो लॻंदो आहे, असांखे ऊन्हारे में गर्मी छो लॻंदी आहे। त असां पंहिंजे टॉपिक खे अॻिते वधाईंदे सभिनी खां पहिरियां त थर्मल एनर्जीअ खे तव्हां सम्झो त थर्मल एनर्जी छा आहे। an energy which is produced due to motion of molecule is called thermal oblique या और हीट एनर्जी। चए थो एनर्जीअ जो उहो क़िस्म जेको प्रोड्यूस थिए, जेको पैदा थिए, छाजे करे? मोशन्स ऑफ मॉलिक्यूल खणी चओ या मोशन्स ऑफ एटम। तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जो जेको बि मैटर आहे उहो एटम या मॉलिक्यूल जो ठहियलु हूंदो आहे। हुनजो बुनियादी ज़रो एटम हूंदो आहे ऐं एटम गॾिजी करे ई मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि। उहे मॉलिक्यूल वठो या उहे एटम वठो, उहे जॾहिं मूवमेंट में ईंदा, उन्हनि जे अंदरि जॾहिं चुरपुर पैदा थींदी त उन चुरपुर जे करे जेका एनर्जी पैदा थींदी उनखे असां थर्मल एनर्जी चवंदा आहियूं। उहे जेके टू एंड फिरो अॻिते पोइते थींदा ऐं हू उन चुरपुर जे करे पाण में घसंदा या उन्हनि जे अंदरि फ्रिक्शन पैदा थींदो। हाणे उहो फ्रिक्शन जेको आहे उहो हीट उनजी पुटअप कंदो या प्रोड्यूस कंदो। उन खां पोइ आहे त हीट जेका आहे इज़ द टाइप ऑफ एनर्जी। तव्हांखे जेकर कंहिं टेस्ट में या किथे सवाल अची वञे त हीट छा आहे, त हीट जेका आहे सा टाइप ऑफ एनर्जी आहे। असां शायदि सम्झंदा आहियूं त हीट ऐं एनर्जी साॻी ॻाल्हि आहे। न, तव्हां हिन ट्रांसफ़र ऑफ हीट खे पढ़ण खां पहिरियां इहा शइ क्लियर करे छॾियो त हीट इज़ द टाइप ऑफ एनर्जी, हीट इज़ द काइंड ऑफ एनर्जी। ऐं टेम्परेचर वरी छा आहे? टेम्परेचर डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी। बॉडी जी जेका हॉटनेस हूंदी आहे, गर्मी पद हूंदो आहे, या जेको बॉडीअ जो सर्दी पद हूंदो आहे, उहो हॉटनेस या कोल्डनेस जो जेको जो डिग्री आहे उनखे असां टेम्परेचर चवंदा आहियूं। जीअं असां चवंदा आहियूं त आम इंसान जो जेको टेम्परेचर आहे उहो 37 आहे या 98.6 फ़ारेनहाइट आहे, इहो टेम्परेचर आहे। उन खां पोइ हीट एनर्जी कैन बी ट्रांसफ़र। चए थो त हीट एनर्जी जेका आहे सा ट्रांसफ़र थी सघे थी फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू एन अदर। हिकिड़े ऑब्जेक्ट, हिकिड़ी शइ मां ॿी शइ जे तरफ़ हीट जेका आहे सा ट्रांसफ़र थी सघे थी। उन खां पोइ छा आहे? ड्यू टू, हाणे छो ट्रांसफ़र थींदी आहे? हीट खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो हिकिड़ी शइ खां, हिकिड़े ऑब्जेक्ट खां ॿिए ऑब्जेक्ट जी तरफ़ ट्रांसफ़र थी थिए? ड्यू टू डिफरेंस इन टेम्परेचर। जेकर टेम्परेचर में फ़र्क़ु अची वियो, माना हिकिड़ी बॉडी जो टेम्परेचर आहे मिसाल तौरु वठो त 20 ऐं ॿिए बॉडी जो टेम्परेचर 30 आहे। हाणे इहो 20 ऐं 30 जो जेको फ़र्क़ु आहे न, इहो हीट खे मजबूर कंदो, इहो हीट खे जेको आहे सो मजबूर कंदो त हू जेको आहे सो ट्रांसफ़र थिए। ठीकु आहे? ड्यू टू डिफरेंस इन टेम्परेचर बिटवीन टू ऑब्जेक्ट हीट इज़ ट्रांसफ़र। चए थो जॾहिं बि ॿिनि ऑब्जेक्ट जे विच में टेम्परेचर जो फ़र्क़ु आयो त पोइ बसि इहा शइ क्लियर आहे त हीट खे ट्रांसफ़र थियणो पवंदो। हिकिड़े ऑब्जेक्ट खां ॿिए ऑब्जेक्ट जी तरफ़ हुनखे सफ़र करिणो आहे, हिकु ऑब्जेक्ट खां ॿिए ऑब्जेक्ट जी तरफ़ हुनखे मुंतक़िल थियणो आहे हर हाल में। हीट ट्रांसफ़र फिर अच्छा, हाणे ॾिसो न, हिकिड़ो जॾहिं ॿिनि ऑब्जेक्ट जे टेम्परेचर में फ़र्क़ु आहे त हिन जो मतिलबु आहे त हिकिड़ो ऑब्जेक्ट जेको आहे सो हॉट हूंदो ऐं ॿियो कोल्ड हूंदो। पोइ हाणे हॉट घणो बि न हुजे, कोल्ड घणो बि न हुजे, ज़रूरी न आहे त तमामु घणो हॉट हुजे ऐं ज़रूरी न आहे त उहो तमामु घणो कोल्ड हुजे। मिसाल आहे, हिकिड़ो टेम्परेचर आहे बॉडीअ जो, या हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे उनजो टेम्परेचर 20 आहे, ॿियो ऑब्जेक्ट आहे उनजो टेम्परेचर 30 आहे। हाणे 30 सेंटीग्रेड या 20 सेंटीग्रेड, हाणे जेको 20 सेंटीग्रेड जंहिं ऑब्जेक्ट जो टेम्परेचर हूंदो उहो बिनिस्बत उन ऑब्जेक्ट जे जंहिंजे टेम्परेचर 30 सेंटीग्रेड हूंदो उन में फ़र्क़ु हूंदो, उहो थधो हूंदो, 20 नारो थधो हूंदो ऐं 30 डिग्री सेंटीग्रेड वारो जेको टेम्परेचर आहे
उहो गरम हूंदो। हाणे इहो जेको थधे ऐं गरम जो फ़र्क़ु आहे, पोइ छा थींदो, हीट ट्रांसफर फ्रॉम हॉट टू कोल्ड बॉडी ऑलवेज। तव्हां हिकिड़ी शइ यादि रखो त हीट जेका आहे सा फ्लो कंदी आहे, ट्रांसफर कंदी आहे, ट्रेवल कंदी आहे, मुंतकिल थींदी आहे हमेशह हॉट टू कोल्ड, कोल्ड टू हॉट न वेंदी, हमेशह हॉट टू कोल्ड। हॉट जेका गरम बॉडी हूंदी उन जी जेका आहे सा हीट ट्रांसफर थी थधी बॉडीअ खे मिलंदी। उन खां पोइ ओके, उन खां पोइ असांजी जेका टी पॉइंट आहे थोरो ओके, हीट ट्रांसफर फ्रॉम एन ऑब्जेक्ट। ओके, हाणे हिकिड़ो इहो आहे त हॉट टू कोल्ड वेंदी, या इनखे असां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चऊं त हीट ट्रांसफर फ्रॉम एन ऑब्जेक्ट ऑफ हाई टेम्परेचर टू देट ऑफ लोअर टेम्परेचर। हाई टेम्परेचर जंहिंजो हूंदो, जंहिंजो टेम्परेचर वधीक हूंदो, उन मां हीट जेको आहे असां मुंतकिल थींदी उन बॉडीअ ॾे जंहिंजो टेम्परेचर घटि हूंदो। उन खां पोइ मोड्स ऑफ हीट ट्रांसफॉर्मेशन। हाणे हीट जेके ट्रांसफर थियण जा तरीक़ा आहिनि उहे टे आहिनि। हिकिड़ो आहे कंडक्शन, ॿियो आहे कन्वेक्शन, टियों आहे रेडिएशन। तव्हांखे सिंपल हिकिड़ी लाइन जे अंदरि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कंडक्शन छा आहे, कन्वेक्शन छा आहे, रेडिएशन छा आहे। चए थो त कंडक्शन इज़ द वे, कंडक्शन हिकिड़ो वे आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे इन विच हीट एनर्जी इज़ ट्रांसफर, हीट एनर्जी इन सॉलिड। चए थो उहो वे, उहो तरीक़ो जंहिंमें हीट एनर्जी जेका कंहिं सॉलिड नहरे जिस्म में जेका हीट एनर्जी हूंदी आहे उहा जेकर ट्रांसफर थिए त इन तरीक़े खे असां कंडक्शन ऑफ हीट चवंदासीं। उहा साॻी हीट जेकर कंहिं लिक्विड जिस्म जे अंदरि कंहिं गैशियस स्टेट वारी हालत में, जेकर को ऑब्जेक्ट गैशियस स्टेट में आहे, गैस वारी हालत में आहे, को ऑब्जेक्ट का शइ असांजी जेका आहे सा लिक्विड फॉर्म में आहे, मैटर त आहे पर उहो लिक्विड फॉर्म में आहे, त पोइ जे उते हीट एनर्जी ट्रांसफर थींदी त वे हीट एनर्जी इन लिक्विड आर गैसिस इज़ ट्रांसफर। चए थो त उहो वे, उहो तरीक़ो, उहो मेथड जंहिंमें हीट ट्रांसफर थिए ऐं असांखे जेको ऑब्जेक्ट मिलियल हुजे उहो लिक्विड में हुजे या गैस वारी हालत में हुजे। हाणे जेका इते हीट ट्रांसफर थींदी इनखे असां कंडक्शन कोन चवंदासीं, इनखे असां चवंदासीं कन्वेक्शन ऑफ हीट। हाणे ॾिसो, कंडक्शन ऐं कन्वेक्शन में हीट खे जेका ट्रांसफर थींदी आहे उन में अमल दख़ल हूंदो आहे मीडियम जो। मीडियम असां चवंदा आहियूं सोर्स जो, ज़रिए जो। ॾिसो जीअं सॉलिड जिस्म जेको आहे सो मीडियम आहे, लिक्विड को जिस्म मीडियम आहे, गैस वारी हालत में जेको आहे सो मीडियम आहे। हाणे हिकिड़ी हीट ट्रांसफर उते बि थींदी आहे जिथे को बि मीडियम न हूंदो आहे, सॉलिड खां सवाइ। ज़रूरी न आहे त हाणे हीट तॾहिं ट्रांसफर थिए जॾहिं को सॉलिड जिस्म हुजे, हीट तॾहिं ट्रांसफर थिए जॾहिं को लिक्विड जिस्म में हुजे, हीट तॾहिं ट्रांसफर थिए जॾहिं को जेको आहे सो असां वटि गैस वारी हालत में को कंपाउंड हुजे, का शइ हुजे। न, चए थो हीट इन्हनि खां सवाइ बि, मीडियम खां अलावा बि हीट जेका असां ट्रांसफर थींदी आहे ऐं उहा जेका आहे सा रेडिएशन जे थ्रू थींदी आहे। तंहिंजे करे उनखे रेडिएशन ऑफ हीट चवंदा आहियूं, हीट ट्रांसफर बाय रेडिएशन। जेका श्वान जे ज़रिए, लहरुनि जे ज़रिए हीट ट्रांसफर थिए जिथे उनखे मीडियम जी ज़रूरत ई न पए। उहो चए थो बाबा मूं वटि मीडियम हुजे न हुजे मां ट्रांसफर थींदुसि। इट डज़ नॉट डिपेंड ऑन द पार्टिकल मूवमेंट आर मीडियम। चए थो उनखे हीट ट्रांसफर थियण जो हिकिड़ो तरीक़ो अहिड़ो बि आहे जिथे उनखे पार्टिकल मूवमेंट जी या कंहिं मैटर जी, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे त बि हीट जेका आहे सा ट्रांसफर थींदी आहे। जीअं असां वटि सिज जेको आहे सो ख़ला में मां अचे जेको आहे सो पार करे असां वटि पहुचे थो, उते उनखे जेको आहे सो को बि मीडियम नथो मिले, त बि जेको आहे सो हीट ट्रांसफर थिए थी। इहा जेका हीट ट्रांसफर थी थिए सिज मां असां वटि, इहा रेडिएशन आहे। हाणे मूं तव्हांखे ॿुधायो त असांखे सियारे में थधि छो लॻंदी आहे ऐं ऊन्हारे में गर्मी छो लॻंदी आहे। इन जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾेई छॾियां। ऊन्हारे में जेको असांजो रूम टेम्परेचर हूंदो आहे, जेको असांजे सराउंडिंग टेम्परेचर हूंदो आहे, हिन वक़्तु जीअं मिसाल आहे असां नौशहरे जो या सिंध जो जेकर टेम्परेचर मेंटेन कयूं, जेकर टेम्परेचर मालूम कयूं तो ज़रे घटि 45 डिग्री सेंटीग्रेड हूंदो, ज़रे घटि 50 डिग्री सेंटीग्रेड हूंदो, ज़रे घटि 40 डिग्री हूंदो, 42 हूंदो। हाणे ॾिसो, जेकर असांजे रूम जो टेम्परेचर 42 डिग्री सेंटीग्रेड आहे ऐं असांजो टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड आहे, त इन जो मतिलबु आहे त इंसान जी जेका बॉडी आहे पंहिंजे सराउंडिंग जेको उनजो टेम्परेचर आहे उनजी निस्बत में उहा थधी आहे। पोइ छा थो थिए, उहो जेको असांजे चौधारी शयूं आहिनि, जीअं मिसाल असांजी चौधारी भित पई आहे, असांजी चौधारी जेको आहे उहा सिर पई आहे। हाणे सराउंडिंग जेके बि शयूं आहिनि, असांजो जेको रूम टेम्परेचर आहे उहो 42 ते बीठो आहे। हाणे असांजो जेको रूम आहे, असांजी जेके रूम जी भित आहे, असांजे रूम जो जेको फर्श आहे, छित आहे, दर आहे, उनजो टेम्परेचर जेको आहे असांजे बॉडीअ खां मथे थी वियो।
हाणे उन जी जेका हीट आहे सा असांखे मिलंदी, तंहिंजे करे असांजी गर्मी थी थिए। सियारे में वरी छा थो थिए, असांजो 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, पर असांजी जेके सराउंडिंग या रूम टेम्परेचर आहे उहो 20 आहे। हाणे बिनस्बत उन भितियुनि जे या असां रूम टेम्परेचर जे असां वधीक गरम आहियूं। इंसान जी बॉडी जेका आहे सा हाट आहे, उहो जेको असां तव्हांखे पढ़ियो त हाई टेम्परेचर ऑब्जेक्ट आहे इंसान जी बॉडी सियारे में। पोइ इंसान जी बॉडी जी जेका गरमाइश आहे उहा मुंतकिल थी थिए पंहिंजे सराउंडिंग जेके उन जी शयूं आहिनि उन्हनि जे तरफ़ मुंतकिल थी थिए, तॾहिं असांखे सियारो थो लॻे, तॾहिं असांखे सी थो लॻे। उमेद आहे त हीउ लेक्चर असांजो, हीअ तव्हांखे असांजी महिनत असांजी सम्झाइणी तोड़े जो असांजी जेको आहे सो हिन वीडियो जी रिकॉर्डिंग में घणियूं उणायूं हूंदियूं। असां इनशा कोशिशि कयूं था इन खे बहितर खां बहितर कयूं। पोइ बि जेको मां ॻाल्हायां थो, जेको मां डिस्क्रिप्शन तव्हांखे ॾियां थो, उन डिस्क्रिप्शन खे तव्हां पढ़ी मुंहिंजे जेको आहे सो लेक्चर खे ॿुधी करे घणियूं शयूं तव्हां पंहिंजूं जेके आहिनि से क्लियर करे वेंदा हूंदो। असांखे जेकर हीअ असांजी महिनत वणे थी त पोइ असांजी हौसला अफ़ज़ाई कयो। असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजे वीडियोज़ खे लाइक कयो, मुख़्तलिफ़ सोशल साइटुनि ते महिरबानी करे उन्हनि खे शेयर कयो जीअं असांजा सब्सक्राइबर वधनि ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए, असां तव्हांजे लाइ बहितर खां बहितर कमु करे सघूं। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।